माशाल्लाह ही लूसण जो फ़सुलु आहे जंहिंखे असां सिंधीअ में लूसण चवंदा आहियूं। ऐं मूंखे ख़बर न आहे त हिनखे ॿी ॿोली में छा कोठियो वेंदो आहे। जेको मुंहिंजे घर वारे गुल राहू पंहिंजे ॿनीअ में पोखियो आहे, जेको पंहिंजी ॿनी पाण घुमी रहियो आहे। हालांकि हिन वक़्तु उस चढ़ियल आहे, सिजु निकितल आहे, पर पोइ बि असां स्कूल टाइम खां पोइ पंहिंजी ॿनी घुमण आया आहियूं। ऐं मुंहिंजो घर वारो उन पंहिंजे पोखियल फ़सुल खे चेक करे रहियो आहे त मन के इहो फ़सुलु आया सुठो बि आहे, सुठो मोरियो बि आहे या न। ऐं मुंहिंजे घर वारे हिन में DAP भाण लॻायो आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि त असांखे पाणी महल सां कोन मिलियो, हिन फ़सुल खे पाणी बिल्कुलु बि न मिलियो। पोइ बि ही रब पाक जे ज़ात जा करम आहिनि पंहिंजे प्यारनि बंदनि ते। को तव्हां ॾिसी सघो था त ही प्यारो प्यारो गुलनि वारो सुठो सुठो ख़ूबसूरत फ़सुलु आहे जेको गुल राहू पंहिंजे ॿनीअ में लॻायो आहे। न न गुल पटे खणी हलो घर हली ॾिजो रखो रखो।